वारन के संदन मर्जी से छड़े है। अब तू वञ महफिल में। साईं तव्हां ठीकदार है ना? हाँ हाँ ठीक है मसा। बाबा हुआ बेवा हुई ना जंहिंजो मुड़ुसु मरी वियो। से माण्हू साईं से माण्हू जानू जे तरफ़ लॾे विया आहिनि साईं, हेकलाईअ जे करे बाबल। बाबा उन्हनि जी ख़बरचार पियो वठी चाहे। अॼोकी रात अॼोकी रात में मस्तक के छॾे ॾिजा। खोले छॾिया साईं? हाँ खोले छॾिजा। अच्छा ख़ानल के मुंह न पर छनेसर बीचल था मरायो आहे। बीजल तॾहिं खां गुम आहे। छानूअ खे मत जा। जी साईं। असाया जय रात ओड़े पाड़े में को भुखियो सुम्ही रहे। सा रात इतना छॾ जाए। मुंहिंजो ॻाल्हियूं सम्झी पियो न? साईं तव्हां आराम करियो हाणे, मां तव्हांखे ज़ोर थो ॾियां। आराम आराम अची वेंदो। तूं थले ते वञ, फ़क़ीरनि जो ख़्याल रखजांइ। हाँ शाबाश। अम्मा ने लड लड़ा मंझा कॾहिं जान छुटंदी? अम्मा भाई आती तो कब्र मंझि बि की न छुटंदी। पोइ जहिड़ो ॻोठ ते छॾे आयासीं तेड़ी ढींग मंझ हली वेंदासीं की? पोइ नेठ किथे त हली वेंदासीं? पर मुल्क त अञा वठो बि कीने। हा मुंहिंजो मथो मखा वञी पिणीअ खां पुछ त वरी को थो हले। चुस्त बनाए कपाल चैनक चैनक चाहे। सिंध जी खास चूरो चाय चैनक चाय। मुहब मिलाए कुर्ब वधाए चैनक चाय चैनक चाय। सिंध जी खास चूरो चाय। अल्लाह दादा खुदकशी करे छड़ी। साईं सोटियो मूंखे पाण ॼाण कई आहे। कायम जी सर। कायम मोए पुजाणा सब हिसाब किताब चुकतू थियन था। पर मूंखे वाम गुमान में ये कोन हो त अल्लाह दादी ये धक घुसाए वींदो। सरकार हिकिड़ी ॻाल्हि चवां। बाबा अल्लाह दाद हीअं हणंदड़ न पर हीअं खाधल शख़्स हो।
सरकार अल्लाह दादा हाणे त तॾे ते अचण खां कीने झलींदो न। सरकार रत दांगीअ ते बि वरंदो आहे। पर खानन जे खून कराइण महिल सरकार इहो मामलो बि पक पकानीअ वारो त कोन्हे न त खानल ठीक सरकार खूनी पंहिंजी छातीअ ते बंदूक त कोन रखंदो न अल्लाह दादा जीअं। सरकार ॿिए कंहिं तॾो विछायो त वरी बि लोक पाण मथां खिलंदो। बुक खाइण वारो पत्थर त अव्हां खे रखणो आहे न बाबा। वेझा वरी बि अव्हां ई आहियोसि न बाबा। साईं अव्हां जीअर त कोन मञियो पर मोए मञियो अथव इहो बि चङो थियो। अल्लाह वसाया जेकर तूं मूंखे अॻुवाट ॿुधायां त साईं अव्हां त वण घोड़ो ॿधण कोन थे ॾिनो। साईं अल्लाह दादा त घणियूं कूकूं थिए कयूं चयईं त खानन जे खून जो छंडो बि मुंहिंजे हथ ते कोन्हे। साईं साईं अल्लाह दादो सफ़ा भुरी झुरी पियो। अल्लाह वसाया जी साईं। अल्लाह दाद बेचारे त ही जहान छॾियो पर तोखे ख़बर हूंदी त जनेसर जी मूंसां कहिड़ी दुश्मनी हुई। साईं थी सघे थो त ॿिनि भाइरनि खे आॾो आणण जो को चक्कर हुजे। ठीक मूं लाइ त आहे पर शायदि अव्हां लाइ न हुजे। पुट मूं सम्झो कोन। हिन अख़बार में ख़बर आहे त गालीचंद जे कारखाने में कमु कंदड़ हिकु ॿार तंग थी पाण खे ॼार में लटकाए मारे छॾियो। मामूली ॻाल्हि बिल्कुलु मामूली। नहीं पुट पुट ॾिस न खून में किरंदड़नि खे केर थो झले सघे पुट। अव्हां जे इन कारखाने मां सकरात वठी अस्पतालनि में दम टोड़ींदड़ ॿार उन्हनि खे मौत खां केर थो झले सघे। ईअं न ग़लति पियो थिए पापा प्लीज इहे सभु कुझु ग़लति पियो थिए। पुट इहा ख़बर ग़लति थी सघे थी ऐं मां चङी तरह सां ॼाणा थो त अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं अख़बार में केर थो ॼाणे। ये ना है पापा अव्हां जे हंधि कारखाना हया आहिनि उहे कैंपूं आहिनि जंहिंमें टुटंदड़ धागनि सां ॿारनि जा दम ऐं साह था टुटनि। त पोइ छा कजे छा कजे? रावल बिल्कुलु सही थी चयो। हाँ रावल बिल्कुलु ठीक थी ये ॿुधे की लिखे थो जेकी चवे। ये ना है पापा अव्हां जे हंधि कारखाना हया आहिनि उहे कैंपूं आहिनि जंहिंमें टुटंदड़ धागनि सां ॿारनि जा दम ऐं साह था टुटनि। त पोइ छा कजे छा कजे? रावल बिल्कुलु सही थी चयो। हाँ रावल बिल्कुलु ठीक थी ये ॿुधे की लिखे थो जेकी चवे थो इहो सभु कुझु सही आहे ऐं मां जेकी कुझु चवां थो ऐं करियां थो उहो सभु ग़लति आहे। जे इहो ग़लति न आहे त पोइ हर शइ सही आहे हर ॾोह जस्टिफाइड आहे। नाहिद नाहिद आउं जो पी आहियां त मां आहियां छा तो विसारे छॾियो आहे या रावल तुंहिंजे मथे मां मेजारो कढी छॾियो आहे? इहो इदारो बिदारो सभु फ्रॉड आहे पापा सभु फ्रॉड। नहीं अजीमेश्वर मां बाबा माणे जी तबियत कीअं आहे?
था सोच कीअं हुजणु घुरिजे कीअं वरी कीअं हुजणु घुरिजे चरीअ जो इलाज ई कोन्हे बाबा तव्हांजी इन सोच उनजी चरियाप लाइ किथे पुॼाए छॾियो आहे इलाज लाइलाज थी वियो आहे मुंहिंजे दिमाग़ में इहे ॻाल्हियूं अलाए कंहिं भरे छॾियूं आहिनि मूं त जेको आहे बाबा जे आउं हिन घर में अञा रहियसि त आउं बि चरियो थी पवंसि बाबा कॾहिं मूंसां बि मिठो थी ॻाल्हाईंदो कर ऐं त तुंहिंजे घर हण लाइ टूअ खे केॾी बि माखी मखियो पर उनजी कड़ाइप न वेंदी ॾाढो भाई सम्झाए छॾ पंहिंजी ने भेण हुसना खे हरू भरू बिर थियो पियो हली कुॼाणो थी करे हुसना सॼो ॾींहुं गंदी कुल्हे ते कॾहिं हुन दर कोन थो वणे मूंखे इहो संझा पी ॻोठ में वञण को ॾोह त किने वरी साम्हूं लपको पई आणी बात न चने सर वकील साहब सुनाई परे जी ॾिनी अथनि बाबा केसनि में ईअं थींदो आहे साईं फ़ैसिलो त मुंहिंजे हक़ में थींदो न हजन तूं बेगुनाह आहीं फ़ैसिलो तुंहिंजे ई हक़ में थींदो तूं भले हल हाणे पाण मारे साईं हा साईं मतारो वियो कस तंहिं सुणायो साईं पाण खे मारे वेठो ऐं गाजी तुंहिंजी त ख़बर ई की न कमाल आया तूं हिते वेठो घटि में घटि माण्हू किथे वञे थो त पर्ची त छॾे वञे त आउं हिते वेठो आहियां सलाम सर वालेकुम अस्सलाम अच पुट अच वे कॾहिं ॾस पवे त हिते कॾहिं हुते कॾहिं किथे कॾहिं नाहिद वटि आउं त ॻोल्हे ॻोल्हे ख्वार थी पियो आहियां तोखे थधो थी कावड़ छो पियो करे सजण पुट कावड़ छॾ कावड़ कंदे त पंहिंजो मसलो बि सही तरह न ॿुधाए सघंदे पर सर हिन जा कम ॾिठा अथव तव्हां त हिनखे सम्झायो दिल्ली खुली ॻाल्हि था कर तूं यार ॻाल्हि हीअ आहे जो हू असां वारो दोस्त हुयो न ॻोठ वारो मोर हाँ यार शायद एक्सीडेंट में गुज़ारे वियो न उहो एक्सीडेंट में नाहे गुज़ारे वियो छा मतलब उहो जेरो आहे ऐं काफ़ी अरसे खां जेल में बंदि आहे चेरो है जेल में है यार मुझे का गाल समझ में कौन थी तू खुली गाल कर मूं ते एतबार कर मां पाण हुन सां मिलियो पियो अचां पर ॻाल्हि इहा आहे त डिघो अरसो जेल में रहण सां हू पंहिंजो ज़हनी तवाज़ुन विञाए चुको आहे ॿियो कुझु बि का ख़बर चाहे भला साईं वधीक त रब थो ॼाणे बाक़ी उॾामंदी ॻाल्हि सुणी आहे तारा वो हींअर जो तूं अहिड़ा कसरा वयो हुए त तोखे बि का ॻाल्हि सुण समय पई हा साईं साॻी ॻाल्हि पई हली त कानून खे मुंहुं मारायो आहे ईअं न ए बाबा कानून खे मुंहुं किथे मारायो आहे के चरे को घोड़े मारे विधो त हुन मुंहिंजो गुजारो न साईं ईअं किने असुल शक इहो आहे त ॿीजल गुम आहे मौत बरहक आहे बाबा बाक़ी वसंत चूणो ई एतिरो आंदो पुट कहिड़े ज़ालिम जी बंदूक वसंत यार जा चूड़ा ई खुटाए छॾिया बाबा वक़्तु अहिड़ो अची वियो आहे जो माण्हू निशानो बि माण्हू जे खोपड़ीअ ते पिया कनि सही चइबो त को दाद न को बुनियाद माण्हू पहुचणो सॾा वरबो वञे त कहिड़े पासे वञे पोड़ी का तकलीफ़ हुजे त ॿुधाइजो बाक़ी मौत रोकण खां त रहियो साईं असीं त वियासीं पेट पालण धिका थांबा खाई वरी हथे खाली वरी आयासीं
ॻोठ में त आऊं बि वेठो हुयुसि, पर कॾहिं कंहिं की न पुछियो त कोई न ॾुकार जे सबब करे असीं हेठि कस में वियासूं। साईं जे इन करण जी ख़बर हुजे पाके वञो ई कोह। रावल रावल आया पानी दे। तू हिनखे सुञाणी थो? ही पंहिंजो दोस्त आहे सॼण, उहो जेको पुलिस वारो हो। मुंहिंजो नालो छा आहे? हा, मुंहिंजो नालो ताड़ो आहे, ताड़ो। मुंहिंजो नालो ताड़ो आहे, ताड़ो। अॼु ॾींहुं कहिड़ो? अलाए ॾींहुं मुंहिंजो गुज़ारो वञे। मोरे घर हलंदे? हाँ, हितां जेकॾहिं घर हलूं त तोखे सुमल याद ईंदी आहे? काको वसंत, काको हमीर। भला संगार, मलार। यार सॼण हिन कुछ कर, हिनखे त आज़ाद कर। तू फिक्र न कर, इंशाअल्लाह ताला सब ठीक थी वेंदो। साईं मुंहिंजे लाइ कुझु कयो साईं। हाज़िर बाबा, तव्हांजे लाइ पिया कयूं। चाचा साईं, मां तव्हांखे हमेशह ॿ ॻाल्हियूं चवंदो आहियां। बाबा हिकिड़ी हा त उमिरि वई कोन्हे, मर्द माण्हूअ जी उमिरि वेंदी कोन्हे, सो चवंदे त शादी कर। बिल्कुलु चाचा बिल्कुलु। बाबा सुखी थींदी छोकरी, सुखी। शराब में शर्म कोने, परणे में मैणू कोने। भला आऊं गुजारो कयां? हाण वॾो बाहीं तूं, जीअं तूं कंदे तीअं थींदो। बेली मतारा समझी कोन थो। साईं पाण तिन कम लाइ त कीन हली ईंदो। ॿी ॻाल्हि अथई चिटी, उहा इहा त साईं आहे बादशाह माण्हू, उन कयो आहे अंगल। सो साईं जे अंगल पूरे करण जी चटी बि असां मथे पई। ये ईअं न, बेली महिरबानी करे साईं खे सम्झा त कुझु ध्यानु करे ध्यानु। ये छो जी हिन उमिरि मजे। भला तूं पाण साईं खे अखर चई वेंदे मुंहं मथे। ए गुजारे मंझि साईं पोड़ो आहे, नंढो नेटो वेठो आहे, नज़ले मंझि अछा पिया त घोरिया। बेली मूंखां ॻाल्हि ज़ोर आहे, मां वॾी नथी मञे। अमीर साईं खे मक्का वड़ाए, मक्का वड़ाए साईं वॾे खे, न त घुराए कंदई बेइज़तो। बेली आऊं त चङो अची फाथो ॼणनि वञा, केॾां वञा? माई वॾी सां ॻाल्हि हा में हा कराए छॾ। पर सेठ बाला मां तूं इहो चई लाइ कीअं पियो? नंढो नेटो वेठो आहे, नज़ले मंझि अछा पिया त घोरिया। बेली मूंखां ॻाल्हि ज़ोर आहे, मां वॾी नथी मञे। अमीर साईं खे मक्का वड़ाए, मक्का वड़ाए साईं वॾे खे, न त घुराए कंदई बेइज़तो। बेली आऊं त चङो अची फाथो ॼणनि वञा, केॾां वञा? माई वॾी सां ॻाल्हि हा में हा कराए छॾ। पर सेठ बाला मां तूं इहो चई लाइ कीअं पियो? चनेसर खान, असल में असां काफ़ी साइट्स ॾिठियूं आहिनि, पर तुंहिंजे इन टुकरे खां सवाइ ॿी कंहिं बि जाइ ते फैक्ट्री लॻाइण
असल में बिल्कुल फायदेमंद ना है। न पर तुझे फायदे नुकसान में मुझी बनिए जो गुजारो वने चले सरकार वो तो कदे खोट टोट में तुसा लेखा कोन कया है तुझे फायदे में कदे मुंह पैसे के कोन ॾिठो बोला यो बनी देना और मसलो जेको आहे सौदो आहे। हाँ चले सरकार पैसों तो मिले कुछ मुझा पैसा अगे तोड़ा रहला है या नहीं छड़बा ओके कर वाला मत तू मुझे बाहर जोड़ो बाव आई दा अरे तो चले सरकार फायरन सा केड़ा लिखा है डबल सेठ बाराम मुझे खानदान में कह गज ताईं हिकड़ो बारो विकी नहीं को विक्यो आऊं ये कोन कंदुस अच्छा मूंखे तू चले सरकार जवाब थोड़ी ठीक है तो पोए मुझा रहल पैसा हाँ मिली वेंदा ॾींदासूं अखियुनि ते चले सरकार तुझो समूरो वरतल अमाउंट स्टाम्प पेपर ते लिखियल आहे ऐं वरी तोखे चवां थो त इहो ज़मीन जो टुकड़ो तूं मूंखे ॾेई छॾ चले सरकार न त ॿी सूरत में मुंहिंजो समूरो सरमायो मुझी समूरी कारोबारी सीड़प मुझो समूरो अमाउंट सब कुछ मुझो तबाह थी वेंदो चने सरकार। अरे बाबा गाल ॿुध इहा ॻाल्हि मूंखे न चओ वञी आऊं कोन ॾींदुसि। ठीक है तो वो ठीक है पर समझा छो रखे त मुझे खिलाफ बोलती बंद कर छड़ी घणो ही कुछ बर्दाश्त कयो आहे। थदोसी पाणी पी न एडी हलिया विया जान मोहम्मद जी रगुन मंझ रत सां गॾोगॾु तुंहिंजी हिन ओताक जो पाणी बि टोड़ंदो हो। जान मोहम्मद जी ॻाल्हि ॿुध हिकु त तूं आई नंढो ॿियो आयो आई मुंहिंजी ओताक ते तोखे आऊं सम्झाया न कीअं सम्झाया हलो मदरा मदरा चावल हलो हलो हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी ॼ ॿुधी ॻाल्हि ते एतबार न कजे ॾिठीअ बजा सम्झो पाण ॾिठो हो पाण ॾिठो हो त बीजल हिन तर मंझ रहियो हो जंहिंखे तो टपाए भॼाए छॾियो। ये कोठे ईअं आहे तो मुझे बेगुनाह भाव के इन्हीं करे मारायो हो जिन्हें मुझी अल्लाह दाद सां दुश्मनी वधे। हाँ चाचा चले सर मरण महिल माण्हूअ जी ज़बान ते सच हूंदो आहे। अॼु तुझे तॾे ते आख़िरी भेरो पंहिंजे भाउ जो लाश ओरांगे इन्हीअ करे आयो आहियां जीअं तोखे ॿुधाए वञा त आऊं बि बेगुनाह जे बदिले बेगुनाह मारींदुसि। तुझे अखड़ में
दम दम अली अली मुझ विरद अदम दम अली अली तखिलाल कलंदर मस्त मस्त तखिलाल कलंदर मस्त मस्त लजपाल कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त थोड़ो ही चवी आईने खे की थोड़ो ही चवी आईने खे की थोड़ो ही चवी आईने खे की थोड़ो ही चवी जिंदगी खे रूप था मटना पवन दीहा अहड़ा थोड़ था दिसना पवन ना ये बोरड़ कीरा रता मिठा बोर गोलिर जावा चिरमीना ये चिरम कीरो बिलाल सी हेत अरे गोलिर जावा चिरमीना ये चिरम कीरो बिलाल सी कोड अरे गोलिर जावा चिरमीना परचम शाल ओ परचम शाल कुवार गुलाम मूसा परचम शाल परचम शाल कुवार गुलाम मूसा परचम शाल योगी या बिगना ओ अल्लाह आयलड़ी मुझा बेनरड़ी मुझा लिखिया लाहौर जोगी या बिगना ओ मेहा जोगी या बिगना ओ अल्लाह आखिरी भेरो पांजे भाव जो लाश और आगे इन्हीअ करे आयो आहियां जीअं तोखे ॿुधाए वञा आऊं बि बेगुनाह जे बदिले बेगुनाह ई मारींदुसि ॻाल्हि ॿुध ॻाल्हि सम्झण जी कोशिश कर चाचा जनेसर चाचा जनेसर मुझो भाव खानल भी बेगुनाह हो जंहिंखे तो बिजल चरे जे हथां मारायो आई ॻाल्हि ॿुध जाल मोहम्मद जेकॾहिं रावल खे कुझु थियो त उनजो नतीजो जनेसर दुआ कर त ॿीहर न मिलो जाल मोहम्मद हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ त मुंहिंजा हथ में सुकलो कोन्हनि के
पंहिंजी बाहुनि जो ज़ोर लॻाए ॾिस। ईअं सम्झ त तो पुटु ॼणियो ई कोन हो। मां मूमल। जी बाबा। बाबा तूं हल। आओ बाबा। रे अदा किस्मत अलाए को कलराटी थी। घर मंझ घटी हुई पर इहो त बराबर हो अदी, पर हाणे त किस्मत खून जे वात में जुझी छॾियो आहे। बस रे अदा वसंत पुॼाणा हार त अलाही तोखां सिवा को आसरो ई की न अबा। माण्हुनि जी त मत वई आहे, पीड़ीअ दम पिया अहिड़ा पिया रखनि। ये तूं त वात झले वे, किथे गुल न किरी पवनी। अदी अॼु वरी मेंदरो गॾियो, पोइ आई साॻोड़ी भौक त साईं चने सरला छोकिरी सूमल जो संग ॾियो। रे अदा जे साईं मुंहिंजी मिनत मञे तव्हां वञी पांध वेझांसि ॿियो। अदी कीअं न वरंदो हिननि माण्हुनि मां। अहिड़ा माण्हुनि जे ॻाल्हि ते चढ़ंदा आहिनि तंहिं त लहंदा थोरो ई आहिनि। हाय हाय पुत बि कसम हुयासीं साॻुणो वेल हिकु पंजनि पखनि मंझि आया आहियूं। साॻुणो ज़ुल्म केॾा वञो बाबा। पर बाबा इहो कीअं थींदो? तूं कुझु की न कीअं मत तारे मेंदरे मां था। रे अदा